नाज़रीन, सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बोरे बरसात मुतासरनि में राशन ऐं ॿियो सामान विरहाइण ऐं मुतासरनि जो इलाज करण लाइ मेडिकल कैंपूं क़ाइम करण जो सिलसिलो जारी आहे। SS न्यूज़ के नुमाइंदनि मूजिबि गाजी खावड़ में सहाफ़ी शिराज़ गाॾही जी कोशिशनि ऐं DC कंबर आबिद अली जे ताउन सां ॻोठ कंडीड गाॾही जे ॿोॾि मुतासिर घराणनि में 100 टेंट, 50 राशन बैग, 200 मच्छरदानियूं ऐं 50 वाटर कूलर विरहाया विया। घोटकी भरिसां कादरपुर में असलम फाउंडेशन तरफ़ां मोहम्मद असलम संघर, मीर दानिश खान सुंदराणी, अदनान अली संघर ऐं ॿियनि तरफ़ां बरसात मुतासिर 50 ग़रीबनि खे राशन ॾिनो वियो। दहेकी वेझो ॻोठ साईं ॾिनो मलिक में शिया उलमा काउंसिल ऐं UK जे इदारे मारिफल सलाम तरफ़ां ॻोठ साईं ॾिनो मलिक में मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें डॉक्टर नज़ीर अहमद मलिक ऐं डॉक्टर संदीप कुमार 300 खां मथे मरीज़नि जो इलाज करे मुफ़्त में दवाऊं ॾिनियूं। जैकमाबाद में ऑल पाकिस्तान घनिया वेलफेयर एसोसिएशन पारां घनिया हाउस ते बरसात मुतासरनि में राशन विरहायो वियो। उन मौक़े ते सजाद हुसैन घनियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात मुतासरनि खे कंहिं बि सूरत में अकेलो न छॾियो वेंदो।